नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो है त मुतहदा क़ौमी मूवमेंट MQM वारा असांजा साथी आहिनि ऐं कराची में कमु करण लाइ हुननि जो को बि दॿाउ न आहे। असद उमर जो चवण है त आलमी मालियत फंड IMF वफ़ाक़ी तरक़ियाती बजट खे पूरो इस्तेमालु करण ते ज़ोर ॾिनो ऐं हुकूमत सॼी तरक़ियाती बजट इस्तेमालु कंदे जॾहिं त हलंदड़ माली साल वफ़ाक़ी तरक़ियाती मनसूबनि ते 188 अरब रुपया ख़र्च थी चुका आहिनि। एसी ताईं तरक़ियाती बजट में 429 अरब रुपया जारी करण जी मंजूरी थी चुकी है। चयो है त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी वाज़ह हिदायत है त हलंदड़ माली साल सॼो तरक़ियाती बजट इस्तेमालु कयो वञे। कराची बाबति वफ़ाक़ी वज़ीर जो चवण त कराची MQM जो न आहे पर तहरीक इंसाफ़ जो शहर है, छो त शहर में सभ खां वधीक वोट PTI खे मिलिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।